अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं ख्वाजा नसीमुद्दीन नवीं ॾिसी रहिया आहियो सिंधरंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हींअर ख़बर शामिल कंदासीं पीर जो ॻोठ खां। पीर जो ॻोठ बहार लाड़क जे रहवासी औरत सितारा शेख पंहिंजे अमड़ नसरीन ख़ातून ऐं पीउ रियाज़ शेख सां गॾिजी पंहिंजे मुड़ुस असदुल्ला शेख ऐं ॿियनि ख़िलाफ़ उर्दू सिंधी मीडिया ग्रुप ऑफिस पीर जो ॻोठ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दायो आहे त मूंखे ॿार पेट थिए थो, मूंखे पेट सां छॾे मां माउ पीउ जे दर ते अचां थी। ॿार वॾड़ा थियनि था, पोइ मूंखे वठी थो वञे मुंहिंजो सहुरो। वरी मुंहिंजी हाणे बि नंढड़ी हिकिड़ी पेट सां मूंखे मारां, पेट सां कुटां, अलाए छा मूंखे वेल करे छॾियो अथमि। हाणे बि मुंहिंजी नंढड़ी राति ओॾे वई आहे, मूंखे महीनो थी वियो आहे, ओॾे छॾियो अथमि। त हाणे मां राति मूंखे कुहाड़ी मुंहिंजे पीउ मां वायो आहे त मुंहिंजे नियाणीअ खे ईअं छो था कयो ज़ुल्म। त उन्हनि ते कुहाड़ियूं कनि त हे ॻारियूं कनि त मां भॼी आई आहियां, उतां निकिरी त आई आहियां, पर नियाणी ॿियो ॾह बुबे ते या खीर खञु पीअंदी आहे, मूंखे ॾियनि नथा, मूंखे ॾाढो वेल करे छॾियो अथमि। मसलो इहो आहे त मां सुभाणे धीउ वठी ऐं केॾो ॾंड में ॾंड में वठी ऐं मूंखे 10 साल थिया आहिनि। साल मुंहिंजे छोकिरे सां सही हलिया आहिनि। तंहिंखां पोइ मुंहिंजी धीउ बेकारी या काराई में आई या काराई में 19 क़ुरान खणी वई आहिनि। त बि चवनि था पीउ ऐं माउ तोखे यार ठाहे ॾिनो, पीउ माउ यार ठाहे ॾींदो। असां राति जी निमाज़ क़ुरान पढ़ण वारा भाउ मुंहिंजो पुटनि खे जेको राति मेड़ वठी वई हुआसीं त पुटनि खे चए थो खणो कुहाड़ियूं मारियो हिननि खे। मां भाटिया वठी वई आहियां, ॾेर वठी वई आहियां त मुंहिंजे भाटियुनि खे धक हयां अथई, मारियो अथई, हुननि मायूं ॻारियूं थियूं ॾियनि। मुंहिंजे धीउ खे दिलि जो मरीज़ करे छॾियो अथऊं ऐं मुंहिंजे धीउ खे दिमाग़ जो मरीज़ करे छॾियो अथऊं। मूंखे 10 साल थिया आहिनि, मां रिश्ता जी दवा। मुतासिर औरत DIG सखर SSP खिरपुर खां मुतालबो कयो आहे त मुड़ुस सहुरे ऐं ॾेरनि जे ज़ुल्मनि जो नोटिस वठी इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंधरंग न्यूज़ HD।